मिट्टिया जा माण्हू। ससुई घरां त दरगाह जे बहाने ते रओ मथे ते करे निकितियूं आहियूं, पर तुंहिंजे सिंगार जो दीदार काथों थींदो? राणी भेण, सरदार जे घर हलो। संगार जी सूरत हिननि अखियुनि जी प्यास पूरी कंदी। चरी थी आई छा चवंदासीं सरदार जे ज़ाल खे त तुंहिंजो पुटु काथे आहे, असां हुन सां मिलण आया आहियूं। ज़रूरी थोड़ी आहे त असां रिसियाणी खे ईअं चओ, ॿियो को बि बहानो करे सघूं थियूं। सुभान अल्लाह, कायनात जे मालिक कमाल ठाहियो आहे तोखे। ॿाहिरे मुल्क जा महबूब तुंहिंजो मट न आहिनि। तारीख़ में लिखण जहिड़ो हुस्न रखियो आहे तो में मालिक। हसीन माण्हू, तुंहिंजो नालो छा आहे? ससुई। तुंहिंजे नाले तां कुर्बान मुंहिंजी ससुई। तुंहिंजो मट त पुनल जी ससुई बि कान हूंदी। केरु आहीं तूं ऐं असांजो रस्तो छो रोकियो अथई? मुंहिंजो साह रुकिजी वियो आहे ऐं तव्हांखे रस्ते रोकण जो फिकुर थी पियो आहे। तुंहिंजे दीदार करण लाइ मां लाइ केतिरी दिस लताड़े आयो आहियां। ॾिसो, मां तव्हांखे नथी सुञाणा, असांखे वञणु ॾियो। मां तुंहिंजी हसीन सूरत जो मुरीद आहियां ऐं मोहब्बत में तूं मुंहिंजो मुर्शिद आहीं। हीअ दिलि जेका आहे न बेकरार आहे। तूं पक ॾे त हिन दिलि खे करार अचे। धाड़ेलनि जो रूप करे असांजो रस्तो रोकियो अथई ऐं वरी पंहिंजे दिलि जो करार सां में थो ॻोल्ही। तोखे ख़बर न आहे त असां केरु आहियूं? धाड़ेल रस्तो छॾ, जंहिं राह आयो आहीं उतां मोटी वञ। असांजे मर्दनि मूं कंहिं ॾिसी वरितई, असां लाइ बि क़यामत हूंदी ऐं तूं बि पंहिंजी ज़िंदगी विञाए वेंदे। हिन धरतीअ ते अलाह साईं अहिड़े माण्हूअ खे पैदा ई नाहे कयो जेको दादन खां हुनजी ज़िंदगी खसे सघे। ज़ोर जी मेहंदी न आहे लॻंदी ऐं मां तव्हांखे सुञाणिया ई नथी, तव्हां मोहबत जी ॻाल्हि था कयो। ससी, मूं तोखे साह में सांढे रखियो आहे। हिन दिलि ते तुंहिंजी हुकूमत आहे। अॼु मां वञा थो पर वरी मां ईंदुसि। तूं पंहिंजी दिलि खे सम्झाइजां त मुंहिंजी मोहबत खे मान ॾे। ससी, मौला जो कसम, हिननि अखियुनि में तुंहिंजे लाइ जाइ आहे। अल्लाह भाई, पर ससी, तोखे तुंहिंजे हुस्न जो अंदाज़ो कोन्हे। सॼी सिंध जी सूंहं तो में समायल आहे। ससी, कॾहिं बि आईनो न ॾिसजांइ, मथां तुंहिंजी नज़र तोखे ई लॻी वञे। केरु हुयो इहो ससुई? तुंहिंजी सिकत सरदार जे पुट जे लाइ हुई त पोइ ही वरी केरु आहे? रस्तो रोके तुंहिंजे हुस्न ते घणो ॻाल्हाए वियो, इनखे वरी काथे ॾिठई या उन वरी तोखे काथे ॾिठो? ख़बर न आहे राणी त केरु हो, मुंहिंजो त साह पियो वञे। एतिरो ख़ौफ़ हुअसि चहिरे में जो मां हुनखे ॾिसी बि न पई सघां। ख़ैर, छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, हल त संगार खे हली घर ॾिसी अचूं। न ससुई, घणी देरि थी वई आहे, वापसि हलूं। गाज़ी वारा असां खां पहिरियां घर पहुता त कावड़ कंदा। ओ राणी भेण, तोखे गाज़ी खाना जो कसम अथई, मूंसां गॾु हल न। संगार जी ॾाढी सिक अथई सीने में, हिकिड़े मिंट में मोटी ईंदासीं। बसि रुगो ही अखियूं हुनजी सूरत ॾिसनि। गाज़ी खान जो कसम ॾेई जान घुरी त बि राणी इनकार कोन कंदी। हल त हलो, पोइ जेको थियो। संगार खे ॾिसण जी आस अलाह साईं पूरी करे। जे दीदार न थियो त दिलि ऐं रूह ॿई सुकून विञाए वेंदा।
संगार ही केरु आहिनि? मामा ही असांजे ॻोठ में जेके नवां लॾे आया आहिनि उन्हनि जी छोकिरी आहे। नालो ससु ई अथसि। सरदार साईं, तव्हां त असां ग़रीबनि खे विसारे छॾियो आहे। पंहिंजे राज जी ख़बर चार त वठंदा कयो। तव्हांखे विसारियो कोन आहे, सारींदो आहियां, पर छा कयूं, ज़माने जूं कुझु मजबूरियूं बि आहिनि जिन जे करे तव्हां ॾे अचणु घटि थो थिए। साईं, तव्हां हिन रियासत जा मालिक आहियो। असांजी सार संभाल रहणु अव्हांजो हक़ आहे। हा हा, छो न, तव्हां मूंखे अज़ीज़ आहियो ऐं हमेशह यादि आहियो। त पोइ ईंदा कयो न असांजे वेड़े। अव्हांजो अचणु असांजे लाइ मानाइतो हूंदो। चङो साईं, असां हाणे हलूं था। अचे ससुई, देरि थी वई आहे। संगार, तुंहिंजो दिलफेक अंदाज़ मूंखे सम्झ में न आयो। आख़िर तव्हांजो मक़सदु छा हुयो? तव्हां ॿिन्ही बुझारतुनि में ॻाल्हायो। कुझु बि न मामा, रात जा ग़रीब माण्हू आहिनि, हलो त हलूं। वॾी का चरी आहीं, सगार जे अॻियां हाराए वेही रही आहीं। थोरो त सब्र करी। हा, सरदार जी दिलि ते ॾिसूं हा। अरे राणी भेण, मोहब्बत में लेखा केड़ा? इज़हार सरदार करे या मां, ॻाल्हि त हिकिड़ी आहे, पर तो मूंखे सिक पूरी करण न ॾिनी। चरी, अच त हलूं। दादल, मूंखे माफ़ कजांइ। मूं तोखे ग़लति सम्झो हो। तूं औरत आहीं, उन जे करे मुंहिंजी दिलि में तो लाइ को बि गैर कोन्हे। पर ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ, तूं नंगर ऐं रोशन जी भेण आहीं, उन जे करे मुंहिंजी हिन दिलि में तव्हां लाइ ख़ैर बि कोन्हे। मिट्टीअ जा माण्हू, मिट्टीअ जा माण्हू।